सिंध लोकल गवर्नमेंट बोर्ड पारां पूरी सिंध में 300 यूनियन काउंसिल्स जे सेक्रेटरीज़ जी भर्तियुनि खे गैर कानूनी करार ॾेई छॾियो। साल 2012-13 में भर्ती कयल तमाम यूनियन काउंसिलनि जे सेक्रेटरियुनि बाबति जांच शुरू। डायरेक्टर 1 नौरोज़ अब्बासी जी सही सां जांच कमेटी जो नोटिफिकेशन जारी। 28 जनवरी 2021 ते यूनियन काउंसिलनि जे सेक्रेटरियुनि जी सेनियरिटी लिस्ट कैंसिल। डिप्टी डायरेक्टर लोकल गवर्नमेंट तारिक अहमद बुग्गियो जी निगरानी में कमेटी कायम। मंजूर अहमद, महर, नबील यूसुफ ऐं एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर जांच कमेटी जा मेंबर मुक़रर, जेके सिंध सूबे में 2012 में भर्ती कयल तमाम यूनियन काउंसिलनि यूनियन कमेटियुनि जे सेक्रेटरियुनि जे रिकॉर्ड बाबति जांच कंदा। HRJDO न्यूज़ ते इन वक्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।